कुर्बान साहब जे घर में तुझे रहमतुन जी बरसात थी आ, सलवात थी आ। सलवात जे सदके साईं कुर्बान अली मेतलो साहब जो अॼो को ख़ैर एडवोकेट शहबाज ॾिनो मेतलो साहब जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला कुर्बान साईं के साईं इमरान अली साईं के साईं जे सभिनी घर वारनि खे बचड़नि खे अमड़े न्याणियुनि खे क़यामत ताईं शादो आबाद फरमा। ओ मौला कुर्बान साईं जे रोज़गारी में मेहन जे खीर रिज़्क़ में बरकतूं गंज गंज अता फरमा। ओ मौला इमरान अली साईं वॾो ऑफिसर थे। ओ मौला साईं वारनि जो सुभाणे जेको मसलो वा हल थी वञे साईं जी फतेह थे। इमाम हुसैन जे सदके या दुआ क़बूल फरमा। कुर्बान अली साईं साईं जा बच्चा घर अमड़ियूं न्याणियूं तुंहिंजे साम्हूं आहिनि। हिननि जो क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। साईं एडवोकेट शहबाज ॾिनो मेतलो साहब खे शहबाज ॾिनो साईं खे रोज़ीअ में ज़ाहिरी ग़ैबी गंज गंज अता फरमा। कुर्बान अली मेतलो साहब जे जेके भी दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि ओ मौला 12 तारीख़ 12 इमामनि जो वास्तो थिए कुर्बान साईं जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं सभई पूरियूं फरमा। ओ मौला अॼु जेके भी न दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार। हबीबुल्लाह फुल पोटे जे ते जेके भी मुश्किलात उन्हनि ते केस आहिनि सभु लूण पाणी थी ख़त्म थी वञनि। ओ मौला असां सभिनी जूं कुल मुश्किलातूं दूर फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। ओ मौला सॼी दुनिया में हर सुन्नी जे घर हर शिया जे घर हर वली जे दरगाहुनि ते लख सलवातूं पढ़ियूं वञनि इहा दुआ क़बूल फरमा। असांजे वतन पाकिस्तान खे ज़मीनी आसमानी आफ़तनि खां पनाह अता फरमा। असांजे मुल्क जी पाक फ़ौज आर्मी खे हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़्ज़त अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युस्सलूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।